नालो छा थी? अहमद अली। छा आयो तव्हां हिते? मुलाज़िम सिक्योरिटी। इते अस्पताल केतिरे अरसे खां वठी बंदि आहे? अस्पताल खुलियल आहे, अॼु आचर जो ॾींहुं अॼु बंदि आहे, बाक़ी हूअं खुलियल आहे, कॾहिं डॉक्टर अचनि था कॾहिं न बि अचनि। हितां जा मक़ामी माण्हू चवनि था त हिते अस्पताल में कॾहिं बि डॉक्टर न आयो। न इहे मिड़ई चवनि था। मिड़ी चवनि था, इहे सभु माण्हू कूड़ था। न मां बि कूड़ नथो चवां, हो बि न अचनि था कॾहिं। घणा डॉक्टर आहिनि हिते? हिकिड़ी डॉक्टराणी अचे। सिर्फ़ु डॉक्टराणी आहे? उहो अचे थी हिते? हा। महीने में हिकिड़ो दफ़ो? न ईअं अचे थो। घणनि ॾींहंनि में माना? इहे डेली न आहे, कॾहिं अचे थो कॾहिं न। यानी महीने में हिकिड़ो दफ़ो अचे? महीने में किथे? जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता हितां जे मक़ामी माण्हू खे का परेशानी थिए, का बीमारी थिए त पोइ रेस्क्यू जी गाॾी अचे थो। रेस्क्यू जी कहिड़ी गाॾी? 1122। किथां अचे? सेवण मां हेठि पहुचण में घणो टाइम लॻंदो? टाइम हाणे तव्हां बि ख़बर आहे, कलाक 40 मिंट लॻी सघे थो। कलाक ॿ लॻंदसि? 40 मिंट। 40 मिंट पोइ उहा मरीज़ बची सघे थो न? बस पोइ हाणे हूअं बि अचनि था न। चलो ठीकु। डॉक्टराणी खां अलावा घणा मुलाज़िम आहिनि हिते? डॉक्टरनि खां अलावा 3 असां। उहे किथे आहिनि? उहे हींअर हिकिड़ो हिते आहे, स्टाफ ते आहे, हिकिड़ो राति जो आहे। यानी ड्यूटी केर बि करण लाइ तयारु कोन्हे? ड्यूटी त मां आहियां, हिकिड़ो ॿियो सफ़ाई। जेॾी महिल असां पहुतासीं त तव्हां बि ड्यूटी ते कोन हुयो? हुयोसि, स्टाफ ते हुयोसि। स्टाफ किथे आहे? ही साम्हूं आहे। तव्हां चौकीदार आहियो? तव्हांजो कमु आहे 24 कलाक हिते हुजणु? स्टाफ ते वेही चांहि पीअण विया आहियो? स्टाफ हे साम्हूं आहे। अच्छा। हा ही साम्हूं आहे न। तव्हां केतिरो परे आहे? परे कोन्हे, 200 फुट हूंदो तक़रीबन। 200 फुट? हा, गेट खां। अच्छा, तव्हांखे कंहिं चयो आहे त हिते जेके साफ़ी अचनि उन्हनि खे कवरेज खां रोकजो? न रोकण न, ॿुधाइण सही आहे न। छा ॿुधाइण सही आहे माना? त माना वीडियो न आहे भरणो, हरू भरू घुमण वारा खोड़ अचनि था न। घुमण वारा वीडियो भरण मना आहे या साफ़ियुनि जे लाइ? एतिरो त ख़बर कोन हो न असांखे। इहो तव्हांखे ख़बर कोन हो? घुमण वारा तॾहिं साफ़ियुनि खे रोकी पियो? डेली अचनि था घुमण वारा। तव्हांखे ख़बर आहे त साफ़ी हिते रिपोर्टिंग लाइ ईंदा आहिनि? न कोन ईंदा आहिनि। कॾहिं बि केरु कोन आयो आहे?